ड्रामा सीरियल दुलाब जी अचण वारी एपिसोड जी कहानी तव्हांखे ॿुधाईंदासीं त अचण वारे एपिसोड में छा सीन बींदा ऐं छा कहानी बींदी। उमेद कयां थो तव्हां सभु ठीकु ठाक ऐं ख़ैरियत सां हूंदव। दोस्तों हलूं था अॼु जी अपडेट जी तरफ़। सभिनी दोस्तनि खे नंढिड़ो अर्ज़ु आहे असांजे हिन यूट्यूब चैनल खे लाज़मी सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा ऐं शेयर कंदा, जीअं हर अपडेट तव्हांखे बर वक़्त मिलंदी रहे। दोस्तों मां ॿुधाईंदो हलां त हाणे शाहनवाज़ ख़ान रहज़न वारनि खे जेको आहे धमकियूं ॾिनियूं, हुननि बि धमकियूं ॾिनियूं, तव्हां ॾिठो पोइ किस्त में। हाणे छा थींदो, हाणे जेको आहे शाहनवाज़ ख़ान इन्हनि जे मथां हथोड़ो फेरींदो, प्यार सां इन्हनि खां इहो कमु वठंदो ऐं इन्हनि खे विहारे करे सम्झाईंदो त हिन सां मां निकाह करणु चाहियां थो, इहा शइ मुराद वारा न तव्हांखो फुरे वेंदा, उन्हनि खे मां टकर ॾियणु चाहियां थो ऐं तव्हांखे इज़त बख़्शणु चाहियां थो। अहिड़े हिसाब सां रहज़न ककर वारा इन जे मकर फ़रेब खे सम्झी चुका आहिनि। पोइ इन किस्त में मां तव्हांखे ॿुधायो त हाणे आहिस्ता आहिस्ता जेको आहे शाहनवाज़ ख़ान जो मकर फ़रेब सभिनी जे साम्हूं ईंदो वेंदो ऐं रहज़न ककर वारा सम्झी चुका आहिनि। तव्हां ॾिठो, प्रोमो में बि ॾिठो, किस्त में बि ॾिठो तव्हां, ऐं उन्हनि खे इहो गुस्सो आहे त हीउ शैतान माण्हू हीउ छा करणु चाहे थो। उन्हनि सां गॾु उन खाधो आहे, हिक ॿिए जी ख़बर हूंदी न। होॾो मुराद फ़ैसिलो वञी वठंदो ऐं जेको आहे रुस्तम हेठां ई वठंदो ऐं मुराद चिड़ी वेंदो, लेकिन हिते वरी थोरो जेको आहे कादनि खे गुस्सो अची वेंदो। अहिड़े हिसाब सां हू फ़ैसिलो ॾियण लाइ तयारु थी वेंदो। बहरहाल हिक ॿिए खे धमकियूं ॾेई परे वञी पवंदा। असांखे ॾींदा इजाज़त, चैनल खे लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा।